अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां यारहीं बख़्श पंवर। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। कोट डीजी लॻ दरगाह अबन शाह बुखारी जे सहन ते कल्याण सच जे सर ते अबन शाह वेलफेयर एसोसिएशन पारां मच कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें लोक फनकार शान बुगटी क़ौमी गीत ॻाए महफ़िल में शरीक माण्हुनि ऐं प्रेस क्लब कोट डीजी जे जनरल सेक्रेटरी रमज़ान उजण, नायब सदर ज़काउल्ला कांदड़ो, डीएसपी अब्बास अली बुगटी, पीपी अॻवान काज़िम कांदड़ो समेत ॿियनि खे झुमिरियूं हणण ते मजबूर करे छॾियो। मच कचहरी खे ख़िताब कंदे क़ौमी अमन कमेटी बैनुल मज़ाहिब इंफॉर्मेशन विंग सखर डिवीज़न जे चेयरमैन ऐं अबन शाह वेलफेयर एसोसिएशन जे सदर सैयद इमाम अली शाह बुखारी ख़िताब कंदे चयो त अॼु असां सिंधियुनि जी ईद जो ॾियारो आहे ऐं सभु सिंधी पाण में मुतहद ऐं मुंज़म थियूं। हुन चयो त कंहिंखे बि सिंध जी सकाफ़त सां हथ चिराइण जी इजाज़त न ॾींदासीं ऐं न ई कंहिंखे सिंध धरती ॾांहुं मेरी अख सां ॾिसण जी इजाज़त ॾींदासीं। नज़र सेवण सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस सेवण में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां एडमिनिस्ट्रेशन हॉल खां इंस्टीट्यूट जे मेन गेट ताईं रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी इंस्टीट्यूट जे डायरेक्टर डॉक्टर मोहम्मद मोइन सिद्दीकी कई। इन मौक़े ते इंस्टीट्यूट डायरेक्टर डॉक्टर मोहम्मद मोइन सिद्दीकी चयो त असांखे सिंधी हुअण ते फ़ख़्रु आहे। असांजी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। असां हर साल जीअं हिन साल बि सकाफ़ती रैली कढी आहे। असां दुनिया खे पैगाम ॾियणु चाहियूं था त असां सिंधी क़ौम पंहिंजी सकाफ़त सां प्यारु करियूं था। असांजी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त सां प्यारु आहे। जंहिं बि क़ौम खे पंहिंजी सकाफ़त आहे उहा क़ौम ताक़तवर मज़बूत क़ौम आहे। हर क़ौम पंहिंजी सकाफ़त सां सुञाती वेंदी आहे। मातली शहर खे ख़ूबसूरत बणाइण लाइ सिंध सरकार ब्यूटिफिकेशन जे नाले ते पोणा 2 अरब रुपया जारी कया हुआ, जेका प्रोजेक्ट ग़लति प्लानिंग ऐं नाकारा मटीरियल जे इस्तेमाल सबबि रहवासियुनि खे फ़ाइदे बजाए नुक़सान ॾेई रहियो आहे। मातली शहर जा रोड रस्ता मंछर जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। उनखां सवाइ गंदो पाणी हैदराबाद बदीन मेन रोड खे पिणु तबाह करे रहियो आहे। मातली जे समूरनि वार्ड जे मुख़्तलिफ़ पाड़नि कुंभार पाड़ो, कोलिन जो कोट पाड़ो, काज़ी पाड़ो, सलीम कॉलोनी, फज़लाबाद कॉलोनी, गरीबाबाद कॉलोनी ऐं ज़हीर कॉलोनी समेत समूरनि पाड़नि जी घिटियुनि में गंदो ऐं बदबूदार पाणी बीहण सबबि तलाउ बणिजी वियो आहे, जंहिं करे रहवासी वॾे अज़ाब में वरितल आहिनि। मातली जे रहवासियुनि नेब ऐं एंटी करप्शन खां मुतालबो कयो आहे त मातली खे मिलंदड़ ब्यूटिफिकेशन प्लान जी बजट में करप्शन कंदड़ अनासरनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं शहरियुनि सां इंसाफ़ कयो वञे। मटियारी ज़िले इंतिज़ामिया सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर बाद डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा शाह जे हुकुम तहत मटियारी जे मेन सर्कल रोड तां नाजाइज़ अदावतुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं शुरू करे छॾियूं आहिनि। इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, SHO मटियारी सैयद महबूब शाह जी अॻुवाणी में पुलिस जी भारी नफ़री ऐं एंटी एनक्रोचमेंट जे एहलकारनि सां गॾिजी टाउन कमेटी मटियारी जी इंतिज़ामिया ऐं किरननि जी मदद सां शहर में थियल नाजाइज़ अदावतुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कंदे रोडनि जी हदनि में थियल नाजाइज़ अदावतुनि खे ढाहे पट करे छॾियो। इन खां सवाइ रोडनि जे ॿिन्ही पासनि खां बीठल रेड़ियुनि, संदलनि ऐं केबिननि दुकाननि खे खणाए छॾियो। इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी जे सर्कल रोड जो कमु जारी आहे। इन करे डिप्टी कमिश्नर मटियारी जो हुकुम आहे त नओं ठहंदड़ सर्कल रोड पंहिंजी पुराणी पोज़ीशन ते ठहे। इन करे असां कब्ज़ा कंदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं पिया। सरकारी मिल्कियतुनि ते कब्ज़ा थियल आहिनि, इन्हनि सभिनीनि जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं थींदियूं। नज़री सेवण में म्यूनिसिपल कमेटी तरफ़ां गुज़िरियल 1.5 महीने खां शहर में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ SUP जे अॻवाननि अली असगर सोलंकी, मोहम्मद नवाज़ रिंद, मोहम्मद ख़ान सोलंकी, शाहिद हलेपोटो ऐं ॿियनि कारकुननि जी अॻवानी में धमाल चौक सेवण ते बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे एहतिजाज कयो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त गुज़िरियल 1.5 महीने खां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी पंहिंजे चूंड तक सेवण शरीफ़ में पीअण जे पाणी जो हथरादू बहिरान पैदा कयो आहे ऐं अवाम परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। नाइल करप्ट पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया जे अमलदारनि जी मिली भगत सां टैंकर्स माफ़िया सरगर्म थी वियो आहे। जेकॾहिं जल्द खां जल्द सेवण वासियुनि खे पाणी मुहैया न कयो वियो त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी ऐं कोर्ट जो रस्तो पिणु इख़्तियार कयो वेंदो। कोर्ट डीजी लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे ट्रेज़री ज़रिए पघारूं न ॾियण वारे मामले ते टाउन कमेटी कोर्ट डीजी जे मुलाज़िमनि पारां सैयद वाजिद अली शाह, अब्दुल जब्बार पठान, गुलाम जाफ़र गोपांग ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टाउन कमेटी कोर्ट डीजी ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई ऐं प्रेस क्लब कोर्ट डीजी आॾो मुलाज़िमनि शदीद एहतिजाज कयो ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी पिणु कई। जॾहिं त एहतिजाजी रैली खे ख़िताब कंदे चयो त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि वस वारनि खां अपील था करियूं त असांजूं पघारूं ॿियनि इदारनि जे मुलाज़िमनि वांगुरु ऑनलाइन कयूं वञनि त जीअं असांखे वक़्त सां पघारूं मिली सघनि। हिननि चयो त एहतिजाजी तौरु पूरे सिंध में एहतिजाजी धरणा हणण ऐं बुख हड़तालूं करण ते मजबूर कयो वियो आहे ऐं जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा न मञिया विया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मातली में सोलंकी सुजाग तहरीक पाकिस्तान पारां ठारू शाह में मुबैना पुलिस अमलदार हथां क़तल थियल नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ फलकारा रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि
मीर मोहम्मद सोलंकी, अब्दुल रऊफ़ सोलंकी, शबीर सोलंकी, मेहार सोलंकी ऐं ॿियनि चयो त असांजी बिरादरी जे 3 नौजवाननि खे DSP बिना जवाज़ जुड़तू कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल कयो आहे। असां अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। IG सिंध DG रेंजर्स सिंध खां मुतालबो कयूं था त बदमस DSP खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सोलंकी सुजाग तहरीक पाकिस्तान तरफ़ां सॼी सिंध में एहतिजाज कयो वेंदो। जरवार शहर में कुत्ता मार मुहिम कारआमद साबित न थी सघी। शहर में रोलू कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। जरवार जे मेन शाही बाज़ार में छितनि कुतनि 10 ॼणनि खे ॾाढ़े विधो। कुतनि जे ॾाढ़ण सबबि ज़ख़्मी थियल प्रेम कुमार उमीदो जी सूमरमल सामाणो बोज़दार खे जरवार जी सरकारी अस्पताल में आंदो वियो। अस्पताल इंतज़ामिया वैक्सीन न हुअण जी जवाब ॼाणाए मरीज़ खे वापसि मोटायो वियो। जॾहिं त मुतासिर माण्हुनि निजी स्टोर ते वैक्सीन ख़रीद करे लॻाई। इन मौक़े ते शहरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त माज़ी में शुरू कयल कुत्ता मार मुहिम मुकमल न कई, नतीजे में रोलू कुतनि ऋण ॿारे ॾिनो आहे। कुतनि पारां माण्हुनि खे ॾाढ़ण रोज़ जो मामूल बणियल आहे। शहरीन DC घोटकी खां मुतालबो कयो त फौरी तौर कुत्ता मार मुहिम शुरू करे शहरीन खे वधीक नुक़सान खां बचायो वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com, असांजो फेसबुक पेज डेली कल्याण ऐं YouTube चैनल डेली कल्याण।